اگر कंहिं मस्जिद जो क़िबलो दुरुस्त न आहे उन में नमाज़ थी वेंदी या न, थोरो फ़र्क़ु आहे त नमाज़ थी वेंदी। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? थोरो फ़र्क़ु आहे त नमाज़ थी वेंदी। मसइलो थोरो असांजी मस्जिद आहे, हिन जो क़िबलो बिल्कुलु दुरुस्त आहे। बाक़ाइदे हिन क़िबले में, हिन मस्जिद क़िबले सेट करण में मां पाण ॿिठो हुअमि, असां तक़रीबन कलाक खनि लॻी वियो असांखे सेट करण में। पर जेकॾहिं अगरि कंहिं मस्जिद थोरो बि क़िबलो हवाई थोरो रेब अथसि न, कोई मसइलो न आहे, नमाज़ थी वेंदी उन जे अंदरि नमाज़ थी वेंदी। पर कंहिं मस्जिद जो क़िबलो ई जेको आहे, हाणे असां शदाकोट में मुंहुं हेॾे था करे नमाज़ पढ़ूं न, कंहिं मस्जिद जो क़िबलो ई हेॾे हुजे त हाणे नमाज़ थींदी न, नमाज़ ई न थींदी। क़िबले ॾे मुंहुं हुजणु नमाज़ जे अंदरि फ़र्ज़ अमल आहे। जेकॾहिं अगरि क़िबले ॾे तव्हांजो मुंहुं न आहे, तव्हांखे ॻाल्हि कन्फर्म आहे त क़िबलो जेको आहे हेॾे। पर शदाकोट में हिकिड़ी अहिड़ी मस्जिद आहे जंहिंजो क़िबलो